الحمد لله رب العالمين، والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين. أما بعد، فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن الشيطان كان للإنسان عدوا مبينا. صدق الله العظيم وصدق رسوله النبي الكريم. بڑا الصلاة والسلام عليك يا رسول الله وعلى آلك وصحبك يا حبيب الله. الصلاة والسلام عليك يا نبي الله وعلى آلك وصحبك يا نور الله. نويت سنة الاعتكاف. فرمان مصطفیٰ صلی اللہ تعالی علیہ وآلہ وسلم ہے، قیامت جی اللہ پاک جے عرش جے علاوہ بی کا چھاؤں نہ ہوندی، ٹے شخص اللہ پاک جے عرش جی چھاؤں میں ہوندا. پہلو وہ شخص جیکو مجھے امتی جی پریشانی پرے کرے، بیو وہ شخص جیکو مجھے سنت کے زندہ کرے، چیو وہ شخص جیکو متے کثرت سے درود شریف پڑھے. ایک دم ولی آواز سے درود شریف پڑھو. اللہم صلی علی سیدنا و مولانا محمد معدن الجود والکرم وآلہ وصحبہ وبارک وسلم علیہ. پیارا پیارا اسلامی بھائیو، یقیناً ہر شخص پہنجے دشمن کا نفرت کندو آئے ہے ऐं उन जे शर खां बचण जी कोशिशि कंदो आहे. ऐं दुश्मन जेतिरो वधीक मज़बूत हुजे, ताक़तवर हुजे, उन खां महफ़ूज़ रहण जी ओतिरी ई वधीक एहतियात कई वेंदी आहे, ओतिरा ई हिफ़ाज़ती इंतिज़ाम बि वधीक कया वेंदा आहिनि. यादि रखो, इंसान जो सभ खां वॾो ऐं सभ खां ख़तरनाक दुश्मन शैतान आहे. औलिया किराम खां वठी करे आम इंसाननि ताईं हर हिकु सां दुश्मनी रखे थो ऐं उन्हनि खे वरगलाइण जे लाइ तरह तरह जे हीलनि बहाननि खां कमु वठे थो. अल्लाह पाक क़ुरान करीम में कई हंधनि ते शैतान जी दुश्मनी जी सुञाणप कराई आहे. अॼु जे बयान में शैतान जी इंसान सां दुश्मनी बाबति आयतूं, हदीस अॻोरियूं, बुज़ुर्गाने दीन जा वाक़िया ऐं शैतान जे वार खे नाकाम बणाइण जा तरीक़ा बि ॿुधंदासीं. बयान तवज्जो सां ॿुधिजो. हिकु भेरे वलीअनि जे सरदार हुज़ूर गौस पाक रहमतुल्लाह ताला अलैहि सफ़र करे रहिया हुआ. उन दौरान कुझु ॾींहं पाण रहमतुल्लाह ताला अलैहि हिकु अहिड़े हंध ते तरसिया जिते पाणी न हो. जॾहिं गौस पाक खे उन जी शिदत महसूसु थी त बरसाति थियण लॻी, जंहिंमें पाण रहमतुल्लाह ताला अलैहि ढो करे पाणी पीतऊं. पोइ गौस पाक रहमतुल्लाह ताला अलैहि आसमान ते हिकु नूर ॾिठऊं, जंहिं सबबु हिकु किनारो रोशन थी वियो ऐं हिकु शिकिल ज़ाहिर थी. उन मां आवाज़ु आयो, ए अब्दुल क़ादिर, मां तुंहिंजो रब आहियां, मूं तो ते हराम शयूं हलाल करे छॾियूं आहिनि. उहो ॿुधी पाण रहमतुल्लाह ताला अलैहि इन्ना अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम पढ़ी फरमायूं, ऐं शैतान लईन परे थी वञ. त रोशन किनारो अंधेरे में बदिलजी वियो ऐं उहा शिकिल धूं बणिजी वई. वरी शैतान हीअं वार कयो, ऐं अब्दुल क़ादिर, तव्हां मूंखां पंहिंजे इल्म, पंहिंजे रब जे हुक्म, पंहिंजे रुतबनि जे सिलसिले में सम्झ ऐं अक़ल जे ज़रिए निजात माणी आहे ऐं मूं हिन तरह 70 मशाइख़नि खे गुमराह कयो आहे. इंसान जे दुश्मन शैतान जे हिन वार खे बि असांजे गौस पाक ही फरमाए नाकाम बणाए छॾियो. इहो सिर्फ़ु मुंहिंजे रब जो फज़ल ऐं अहसान आहे. जॾहिं पाण रहमतुल्लाह ताला अलैहि खां पुछियो वियो त अव्हांखे कीअं ख़बर पई त इहो शैतान आहे, पाण रहमतुल्लाह ताला अलैहि इरशाद फरमायूं, हिन ॻाल्हि सबबु मूंखे उनखे सुञाणे वरितो, बेशक मूं तुंहिंजे लाइ हराम शयुनि खे हलाल कयो आहे. ए आशिक़ाने गौसे आज़म,
بیان کین واقعی میں یہ معلوم چھو تو شیطان لعین عام انسانن ساتھ دشمنی رکھندو ہی آئے ہے پر اللہ وارن سا انہیں جی دشمنی تمام گھنی ہوندی آئے ہے ऐं उन्हनि खे वरगलाइण जे लाइ तरह तरह जा हीला बहाना कंदो आहे कई भेरा नाकाम थियण जे बावजूद बि मायूस न आहे थींदो जीअं त बयानु कयल वाक़े में पीराने पीर रोशन ज़मीर हुज़ूर गौस पाक रहमतुल्लाह ताला अलैह जहिड़ी हस्ती खे वरगलाइण जे लाइ इहो हीलो कयईं त मूं तुंहिंजे लाइ हराम शयुनि खे हलाल करे छॾियो आहे त पाण उन जे हिन वार खे नाकाम बणाए छॾियऊं। इहा बि ख़बर पई त को शख़्स केतिरे ई मर्तबे वारो बुज़ुर्ग छो न हुजे चाहे उहो पीर ऐं फ़क़ीर हुजे या आलम ऐं वली हुजे उन ते अल्लाह पाक जूं लाज़िम कयल इबादतूं माफ़ न आहिनि थींदियूं। थोरो सोचो त मख़लूक़ात में सभ खां वॾो रुतबो कंहिंजो आहे यकीनन प्यारे आका सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो ई रुतबो सभ खां वधीक आहे। पाण सगोरन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम अहिड़ा नमाज़ी हुआ जो संदन मिसल को नमाज़ी नथो थी सघे। प्यारे आका सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जहिड़ी इबादत वांगुरु को इबादत करण जो गुमान बि नथो करे सघे। उन्हनि ते त तहजुद बि फ़र्ज़ु हुई तोड़े जो पाण मालिक शरीयत आहिनि पर रब करीम जा अहकाम पूरा कयूं। प्यारा प्यारा समय भेरो यादि रखो शैतान इंसान जो खुलो दुश्मन आहे। हिन ॻाल्हि बाबति अल्लाह पाक सिपारे 15 सूरत बनी इसराइल आयत नंबर 53 में इरशाद फरमायो है इन्न शैतान कान लिल इंसानि अदुव्वन मुबीना बेशक शैतान इंसान जो खुलो दुश्मन है। ख़बर पई शैतान इंसान जो खुलो दुश्मन है। शैतान हिन दुश्मनी जे इज़हार जे लाइ कई तरीक़ा ऐं हथियार इस्तेमालु कंदो आहे। शैतान कॾहिं रियाकारी कराए नेकियूं बर्बाद कराईंदो आहे। शैतान कॾहिं वसवसा विझी नेकिन करण में रुकावट बणिजंदो आहे। शैतान कॾहिं मुस्लमाननि में दुश्मनी ऐं नफ़रत विझी ग़ीबतनि तोहमतुनि जा दरवाज़ा खोले छॾींदो आहे। शैतान कॾहिं कूड़ ॻाल्हाए आख़िरत खे तबाह करण जी कोशिशि कंदो आहे। शैतान कॾहिं हसद जा कुंडा दिलि में हणी जहन्नम जी बाहि में पहुचाइण जी कोशिशि कंदो आहे। शैतान करे तकबुर में मुब्तला करे पंहिंजे अज़ली दुश्मनी जो निशानो बणाईंदो आहे। शैतान कॾहिं हुब्बे जा जी हवस में गिरफ़्तार कराए नेकिन खे ज़ाया कराईंदो आहे। शैतान करे मुस्लमान जे दिलि में ॿियनि जो बोझ ऐं कीनो पैदा करे पंहिंजो कमु कढंदो आहे। शैतान करे माउ पीउ जी नाफ़रमानी ते उॿारे दुनिया ऐं आख़िरत में ज़लील कराईंदो आहे। शैतान करे बीमारियुनि ते बेसब्री ऐं वावेला कराए सब्र जे बेहिसाब सवाब खां महरूम कराईंदो आहे। शैतान कॾहिं नमाज़ुनि खां कॾहिं फ़र्ज़नि खां कॾहिं कर्ज़ ऐं लाज़िम इल्म दीन खां परे कंदो आहे। शैतान कॾहिं क़ुरान करीम जी तिलावत खां रोकींदो आहे त कॾहिं वरी नेक अमल करण में सुस्ती ॾियारींदो आहे। मतिलबु त शैतान पंहिंजी दुश्मनी कढण जे लाइ तरह तरह सां इंसान खे क़ाबू करण जी कोशिशि कंदो आहे। असांखे हिन जे हर वार खां होशियारु रहणु घुरिजे। दुरूद शरीफ़ पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन मअदिनिल जूदि वल करम व आलिहि व सहबिहि व बारिक वसल्लम अलैहि। हिकु शैतान खे हिन हाल में ॾिठो जो हू पंहिंजे आंगर बुलंद करे वञी रहियो हो। हिकु अल्लाह वारे जो बयानु आहे त हिकु शख़्स शैतान खे हिन हाल में ॾिठो जो हू पंहिंजे आंगर बुलंद करे वञी रहियो आहे। उन शैतान खां पुछियो हीउ तूं पंहिंजे आंगर बुलंद करे छो पियो वञे? शैतान चयो मां पंहिंजे आंगर सां वॾा वॾा कम कंदो आहियां। माण्हू जेके पाण में जहिड़ो जटो ऐं फितनो फ़साद कंदा आहिनि इहो सभु हिन आंगर जो ई कमाल आहे। उन शख़्स हैरत विचां पुछियो उहो कीअं थी सघे थो? शैतान चयो हीउ साम्हूं जेको शहरु आहे इनखे मुंहिंजी हीअ आंगर थोरी देरि में तबाह बर्बाद करे छॾींदी ऐं माण्हू जहिड़ो जटो पाणी शुरू करे ॾींदा। शैतान उन शख़्स सां गॾु शहर में दाख़िल थियो। हिकु बाज़ार में हलवाई खंडु ॻारे उनजो शीरो बणाइण जे लाइ उनखे हिकु वॾे थांव में गरम करे रहियो हो। शैतान शीरे में आंगर विझी थोरो शीरो कढियो ऐं उनखे दीवार ते लॻाईंदे चयईं हाणे ॾिसजांइ इहो शहरु कीअं तबाह थिए थो।
पोइ हुन दीवार ते लॻल शीरे ते मखियूं अची वेठियूं। मखियुनि जो हुजूम ॾिसी हिकु किरड़ी मखियुनि ते हमिलो करण जे लाइ दीवार ते चढ़ी। हलवाई जी हिकु ॿिली हुई, उन ॿिली किरड़ीअ खे ॾिठो त उन ते हमिलो करण जे लाइ तयारु थी वई। ॿ फ़ौजी बाज़ार मां गुज़री रहिया हुआ, जिन सां गॾु उन्हनि जो कुतो बि हो। कुते ॿिली खे ॾिठो त हिकदमि उन ते हमिलो करे ॾिनो। ॿिली भॼण जे लाइ टुपो ॾिनो त सिधो वञी शीरे जे थांव में किरी ऐं मरी वई। हलवाई पंहिंजे ॿिलीअ खे मरंदे ॾिठो त कुते खे मारे विधो। इहो मंज़रु ॾिसी फ़ौजियुनि हलवाई खे हलाकु करे छॾियो, उनखे मारे छॾियो। हलवाई जे अज़ीज़नि खे ख़बर पई त उन्हनि फ़ौजियुनि खे मारे विधो। जॾहिं फ़ौज खे पंहिंजे ॿिनि फ़ौजियुनि जे मौत जो पतो पियो त फ़ौज गुस्से में अची सॼे शहर खे तबाह ऐं बर्बादु करे छॾियो। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, हिन वाक़े में जेको सबक़ु असांजे लाइ मौजूदु आहे उहो ई आहे त असां पाण बि जहिड़नि खां बचूं ऐं ॿियनि खे बि हिन शैतानी कम खां रोकण जी कोशिशि करियूं। छो त करे सिर्फ़ु ग़लति फ़हमी जी बुनियाद ते कई जहिड़ा थी पवंदा आहिनि, कई घर बल्कि कई ख़ानदान उजड़ी वेंदा आहिनि। इन करे जेकॾहिं को असांखे विड़ाइण बि चाहे त असांखे घुरिजे त असां उनखे उनजे नापाक इरादे में कामयाबु थियणु न ॾियूं। शैतान जो पसंदीदा कम ई माण्हुनि जे विच में फितनो ऐं फ़साद कराइणु आहे। इन्हनि में नफ़रतुनि जूं दीवारूं ॿियारणु ऐं उन्हनि खे पाण में विड़ाइणु आहे। शैतान मरदूद कंहिं नमूने जहिड़े जो माहौल पैदा करे पोइ पाण पोइ ते हटी तमाशाई बणिजी वेंदो आहे ऐं तमाशो ॾिसंदो आहे। पोइ लड़ाई झगड़े जो नुक़सानु उहो थींदो आहे त काल्ह ताईं जेके हिक ॿिए ते जान क़ुर्बान करण जा मुहाफ़िज़ हुआ, काल्ह ताईं जिन जी दोस्ती ऐं उन्हनि जे इतिफ़ाक़ ऐं बदी जूं मिसालूं ॾिनियूं वेंदियूं हुयूं, काल्ह ताईं जिन खे हिक ॿिए जे ख़िलाफ़ु हिकु लफ़्ज़ ॿुधण बि पसंदि न हो, काल्ह ताईं जेके हिक ॿिए खां सवाइ खाधो नाहिन खाईंदा हुआ, काल्ह ताईं जेके बुरे वक़्त में हिक ॿिए जा मददगार हुआ, काल्ह ताईं जेके हिक ॿिए खे नेकी जे कमनि जूं तरग़ीबूं ॾियारींदा हुआ, लड़ाई झगड़े जहिड़ी मनहूस शैतानी कम जी नहूसत जे सबबु उन जे विच में नफ़रतुनि जूं दीवारूं अहिड़ियूं मज़बूत दीवारूं क़ाइमु थी वेंदियूं आहिनि जो वरी उहे हिक ॿिए खे ॾिसण बि पसंदि न आहिनि कंदा। हिक ॿिए जे ग़म ख़ुशी में शरीक न आहिनि थींदा। कॾहिं कॾहिं त क़त्ल ऐं लड़ाई जो अहिड़ो ख़ौफ़नाक तूफ़ान ईंदो आहे जो कई जानियूं ज़ुल्म जे हिन बदतरीन अंधारे जी लपेट में अची वेंदियूं आहिनि। ईअं सम्झो त जहिड़ी तरह बाहि घरनि, फैक्ट्रियुनि, कंपनियुनि, गोदामनि, जंगलनि, ॻोठनि ऐं मुख़्तलिफ़ शयुनि खे कलाकनि बल्कि मिंटनि में साड़े तबाह ऐं बर्बादु करे छॾींदी आहे, अहिड़ी तरह पुररौनक ऐं ख़ुशहाल मुल्कनि, शहरनि, नस्लनि, क़ौमनि, घरनि, ख़ानदाननि, इदारनि ऐं तंज़ीमनि जो अमन तबाह बर्बादु करणु ऐं दिलि में नफ़रतुनि जो ॿिज पोखण में अक्सर लड़ाई झगड़नि जूं तबाहकारियूं ई सबबु बणिजंदियूं आहिनि। ऐं इन में अक्सर शैतान लड़ाई जहिड़े वारो हथियार इस्तेमालु कंदे नज़र ईंदो आहे। हुज्जतुल इस्लाम हज़रत सैयदना इमाम मोहम्मद बिन मोहम्मद ग़ज़ाली रहमतुल्लाह तआला अलैह फरमाइनि था, मूं माण्हुनि ते निगाह विधी त उन्हनि खे हिक ॿिए सां कंहिं मक़सद ऐं सबबु जे करे अदावत ऐं दुश्मनी कंदे ॾिठो ऐं मूं अल्लाह पाक जे हिन मुक़दस फ़रमान में ख़ूब गौर कयो त इन्नमा युरीदु शैतानु अन युक़िअ बैनकुमुल अदावत वल बग़्दा, शैतान त इहो घुरे थो तव्हां में वेर ऐं दुश्मनी विझी छॾे। त मूंखे मालूम थी वियो त शैतान खां अलावा ॿिए कंहिं सां दुश्मनी दुरुस्त न आहे। तंहिं करे असांखे घुरिजे त लड़ाई जहिड़े खां बचंदे शैतान जे हिन हथियार खे नाकाम बणायूं ऐं पंहिंजे मुस्लमान भाइरनि सां मुहबत ऐं भाईचारो क़ाइमु कयूं, हुस्न अख़लाक़ ऐं नरमी ऐं भलाई सां पेश अचूं। यादि रखो जहिड़े जो हिकु सबबु एतिराज़ बि आहे, इहो एतिराज़ ई जहिड़ो आहे ऐं इन ई बिराए एतिराज़ खां पोइ एतिराज़ खां पोइ ई ॻाल्हियूं बिगड़जंदियूं आहिनि ऐं लड़ाई जहिड़े ऐं क़त्ल ताईं नौबत वञी पहुचंदी आहे। तंहिं करे जॾहिं बि कंहिंजी इस्लाह मक़सूद हुजे या कंहिं मामले ॾांहुं तवजो ॾियारण जो इरादो हुजे त एतिराज़ वारो रवैयो अपनाइण बदिरां सम्झाइण वारो रवैयो अंदाज़ अख़्तियार करणु घुरिजे। नरमी सां ऐं अलीहदगी में उनखे उनजे ऐब ते आगाह करण जी कोशिशि करियो। ॿियनि जे अॻियां मुस्लमान भाउ जी इस्लाह करणु, उनखे ज़लील करणु ऐं माण्हुनि जे निगाहनि में
किराइण जे मानिद आहे, जंहिंजे नतीजे में ॻाल्हि इज़त नफ़्स ते अची वेंदी आहे। दुरूद शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद मअदिनिल जूदि वल करम व आलिहि व सहबिहि व बारिक वसल्लिम अलैहि। प्यारा प्यारा इस्लाम वारो, शैतान जे इंसान सां दुश्मनी जो अंदाज़ो हिन ॻाल्हि मां बि लॻाए सघिजे थो त हू इंसान खे दुनिया में त पंहिंजे तरह तरह जे हथियारनि ऐं वसवसनि जे ज़रिए गुमराह कंदो ई आहे, पर मौत जे वक़्तु बि माण्हुनि खे वरगलाइण, गुनाहनि ते उॿारण ऐं ईमान जी दौलत खसे करे उन्हनि खे बि पाण सां गॾु हमेशह हमेशह जे लाइ जहन्नम जो ॿारनि बणाइण जी कोशिश में लॻल रहंदो आहे। शैतान खे पाण तौबा जी तौफ़ीक़ न आहे, इन करे इहो नथो चाहे त को ॿियो तौबा करे उन जे साथियुनि जी लिस्ट मां निकिरे जन्नत वारी वाट जो मुसाफ़िर बणिजी वञे। इन करे शैतान दुनिया में तौबा खां रोकणु, मौत जे वक़्तु ईमान खसण जी कोशिश में रहंदो आहे, आख़िरी साह ताईं वरगलाइण जी कोशिश कंदो आहे त कंहिं नमूने उहो पंहिंजे ईमान खां महरूम थी जहन्नम जो हक़दार बणिजी वञे। शैतान इंसान जे दिलि में जेके वसवसा विझंदो रहंदो आहे, उहे वसवसा कॾहिं कॾहिं त एतिरा ख़तरनाक हूंदा आहिनि जो इंसान जे लाइ पंहिंजो दीन ऐं ईमान बचाइणु मुश्किल थी वेंदो आहे। जीअं कॾहिं तक़दीर जे बारे में वसवसो विझंदो आहे, कॾहिं ईमान जे बारे में वसवसा विझंदो आहे, कॾहिं इबादतुनि जे बारे में वसवसा विझंदो आहे, कॾहिं तहारत ऐं पाकीज़गी जे मामले में वसवसा विझंदो आहे, त कॾहिं नामुराद शैतान अल्लाह पाक जे बारे में बि वसवसा ॾियारींदो रहंदो आहे। अचो हिन बाबति हिकु वाक़ियो ॿुधूं था। जीअं त इमाम फ़खरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह तआला अलैह जे सकरात जो वक़्तु जॾहिं वेझो आयो त शैतान पाण वटि आयो। उन वक़्तु शैतान पूरी कोशिश कंदो आहे त कहिड़ी तरह बि हिन शख़्स जो ईमान खसिजी वञे। जेकॾहिं उन वक़्तु उहो माण्हू ईमान खां फिरी वियो त पोइ कॾहिं बि न मोटंदो। शैतान इमाम राज़ी रहमतुल्लाह तआला अलैह खां पुछा कई, तव्हां समूरी उमिरि मुनाज़िरनि मुबाहिसनि में गुज़ारी, छा ख़ुदा खे बि सुञातो आहे या न? पाण रहमतुल्लाह तआला अलैह फरमायो, बेशक ख़ुदा हिकु आहे। उन यानी शैतान चयो, इन ते कहिड़ो दलील आहे? पाण रहमतुल्लाह तआला अलैह हिकु दलील ॾिनो। शैतान ख़बीस मुअल्लिमुल मलकूत यानी मलाइकनि जो उस्ताद रही चुको हो, उन उहो दलील टोड़े छॾियो। इमाम राज़ी ॿियो दलील ॾिनो, उन उहो दलील बि टोड़े छॾियो। एसी ताईं जो 360 दलील इमाम साहिब क़ाइमु कया ऐं उहे सभु दलील टोड़े छॾिया। हाणे इमाम साहिब सख़्तु परेशानी में ऐं निहायत मायूस हुआ। संदन पीर ऐं मुर्शिद हज़रत सैयदना शेख नजमुद्दीन कुबरा रहमतुल्लाह तआला अलैह तमामु परे वारी जाइ ते वज़ू फरमाए रहिया हुआ। उतां इमाम राज़ी रहमतुल्लाह तआला अलैह खे आवाज़ ॾिनऊं, छो नथा त मूं ख़ुदा खे बग़ैर कंहिं दलील जे हिकु मञियो आहे। ए आशिक़ान औलिया, मालूम थियो त ईमान जी सलामती ऐं सुठे ख़ात्मे जो हिकु ज़रियो कंहिं कामिल पीर जे हथ में हथु ॾियण बि आहे। छो त मुर्शिद जी बातिनी तवजो सां बि शैतानी वसवसा दूरि थी वेंदा आहिनि, एसी ताईं जो भलाई ते ख़ात्मो नसीब थी वेंदो आहे। न त शैतान लाइन सकरात जे आलम में वसवसनि वारो हथियार इस्तेमालु करे मुस्लमान जे ईमान खे बर्बाद करण जी भरपूर कोशिश कंदो आहे। अल्लाह पाक खां दुआ आहे जेको दोस्तनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दाअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुन्नत पढ़ियो।